पाण सिंधी ॿोली जे नाले लेखक, समाज सुधारक, फिल्म साज़ ऐं मौसीक़ार दीपक आशा बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। दीपक आशा जो असुल नालो धर्म कुमार तूलाणी हुयो। संदसि जनम 26 नवंबर 1919 ते टंडरे आदम सिंध में थियो। हिन सिंधी 3 दर्जा तइलीम हासिल कई। विरहाङे दौरान ॿियनि सिंधी हिंदू ख़ानदाननि वांगुरु दीपक आशा पंहिंजे ख़ानदान समेत हिंदुस्तान हलियो वियो ऐं मुस्तक़िल तौर ते मुंबई में रहाइश इख्तियार कई। विरहाङे सबबि हिंदुस्तान पहुचंदड़ सिंधी हिंदुनि शुरूआती ॾियारनि में केतिरियूं तकलीफ़ूं सठियूं। खेनि मुहाजिर थी कैंपुनि में रहणो पियो ऐं पेट पालण लाइ मज़दूरी बि करणी पई। दीपक आशा बि उन वक़्तु कैंप में रहियो जिते हू सिंधी कम्यूनिटी जे माण्हुनि जा ॾुख सूर वंडींदो हो। मादरे वतन सिंध छॾण खां पोइ सिंधी माण्हुनि जी इंतिहाई मायूसी वारी हालत खे ॾिसी खेनि हू आथत ॾींदो हो ऐं हिमत अफ़ज़ाई करण सां गॾोगॾु संदनि हर क़िस्म जी मदद कंदो। हिन सिंधियुनि जे इन ग़म ऐं गूंदड़ खे घटाइण लाइ ॻाईंदड़नि जी हिकु मंडली ठाही जंहिंमें मर्द तोड़े औरतूं शामिल हुआ। दीपक आशा उन मंडली लाइ इनकलाबी ऐं हुबल वतनी जा गीत कंपोज़ कया जेकी उन वक़्तु मुंबई ऐं आसपास जे सिंधी मुहाजिर कैंपनि में ॻाया वेंदा। जंहिं करे हिन उन्हनि माण्हुनि में तमामु घणी मक़बूलियत हासिल कई। दीपक आशा राग ऐं मौसीक़ी में प्रोफेसर राम पंजवाणी सां बि संगत कई ऐं हिंदुस्तान में जिते जिते बि सिंधी हिंदू रहंदा हुआ हिन उन्हनि सभिनी इलाइक़नि जो सफ़र कयो ऐं पंहिंजे सूफ़ियाणे कलामनि जे राग ऐं मौसीक़ी जे ज़रिए उन्हनि सिंधी माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितई। हिन सिंधी माण्हुनि जे दिलयुनि में सिंध सां विछड़ण वारे सदमे ऐं संदनि मुश्किलातुनि खे दूर करण जी भरपूर कोशिश कई ऐं उन्हनि में नए सिर ज़िंदगी जीअण जो रूह फूकियो जंहिंमें हू कामयाब हो। हू नो आबादियाती कैंपुनि में रहियल सिंधी माण्हुनि सां पेश ईंदड़ मसइलनि जो जाइज़ो वठंदो हो ऐं संदनि मसाइला हल कराईंदो हो। इन हवाले सां हिन सिंधी ॿोलीअ में सिंधी संसार नाले मुख़ज़न जारी कई जंहिंमें सिंधी जातीअ जे माण्हुनि सां पेश ईंदड़ वाक़िअनि ऐं मसइलनि जो ज़िक्र कयो वेंदो हो। इन सां गॾोगॾु हिन रिसाले ज़रिए सिंधी माण्हुनि खे उत्साहण जी भरपूर कोशिश कई। दीपक आशा जो किरदारु निहायती पुरकशिश, जाज़िब ऐं मोहींदड़ रहियो। हू आला ज़र्फ़ वारो इंसान ऐं हमदर्द हो जंहिं करे माण्हू खेसि तमामु घणो चाहींदा हुआ। दीपक आशा डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर हुयो। हिन फिल्म इंडस्ट्री क़ाइमु कई जेको इन दौर में निहायती वॾो कमु हुयो। हिन हिंदी ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि में फिल्मूं ठाहियूं। हिन केतिरियूं सिंधी फिल्मूं ठाहियूं जिन जो पस मंज़र हुबल वतनी, मज़हबी कहाणियूं, समाज सुधारक ऐं औरतुनि जी सुजाॻी हुई। संदसि पहिरीं फिल्म अबाणा मादरे वतन सिंध सां मुहबत जो निसाब आहे जेका 1958 में रिलीज़ थी हुई। जंहिं बैदि इंसाफ़ किथे आहे 1960, झूलेलाल 1964, शल धीअर न ॼमनि 1969 ऐं अञा त एट मां नंढड़ी आहियां 1970 में रिलीज़ थियूं। संदसि ठाहियल सिंधी फिल्मुनि खे तमामु घणी मोट मिली ऐं कामयाबु वयूं। अहिड़ी तरह हिंदी फिल्मुनि जे कामयाबीअ बैदि हू फिल्म साज़ीअ जी दुनिया जो बादशाह बणिजी वियो। हिन हिंदुस्तान में सिंधी माण्हुनि जी सक़ाफ़त ऐं ॿोली खे महफ़ूज़ करण लाइ तमामु वॾो कमु कयो। दीपक आशा 28 जुलाई 1993 ते असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। महिरबानी।